ईरान टीवी न्यूज़ में भलीकार मान हाँ मुबशर सोली आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। अमरीका इसराइल पारां ईरान ते गडियल हमलो तेहरान समेत मुख़्तलिफ़ शहरनि में धमाका। तेहरान जे मेहराबाद एयरपोर्ट, यूनिवर्सिटी रोड ऐं जमहूरी रोड ते मिसाइल किरिया। अस्फहान, तब्रेज़, कुम, लोरिस्तान, करमान, शाह कर्ज ऐं ॿियनि शहरनि में धमाका। इसराइल जे दिफ़ा वारे वज़ीर चयो आहे त ईरान खां हमले जे ख़तरे सबबि अॻुवाट हमला शुरू कया विया आहिनि। परॾेही मीडिया जो चवणु आहे त अमरीकी बहरी जहाज़ मां हमला कया पिया वञनि। इसराइली हमलनि खां पोइ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो। अमरीकी ऐं इसराइली हमलनि खां पोइ ईरान बि जवाबी कार्रवाई शुरू करे छॾियूं। ईरान पारां इसराइल ते जवाबी हमलो 30 बैलिस्टिक मिसाइल फायर किया विया। हैफा, तल अबीब ऐं बैतुल मुक़द्दस में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। ईरानी हमले खां पोइ इसराइल में जंगी सायरन वॼण शुरू थी विया। ईरान जा बहरीन, कतर ऐं यूएई में अमरीकी अॾनि ते मिसाइल हमला। इसराइली मीडिया मुताबिक़ ईरान बहरीन में अमरीकी नेवल बेस ते हमलो कयो आहे। रूस पंहिंजे शहरनि खे ईरान छॾण जी हिदायत करे छॾी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान जोहरी हथियार नथो रखी सघे। असांजो मक़सदु ईरानी ख़तरनि खे ख़तमु करे अमरीकी अवाम जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइणु आहे। ईरान ख़िलाफ़ वॾो ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में अमरीकी सदर ट्रम्प चयो आहे त ईरान परे फ़ासिले ताईं मार कंदड़ मिसाइल तयारु करे रहियो आहे, जेको अमरीका ऐं ॿियनि लाइ ख़तरो आहे। ईरान जी मिसाइल इंडस्ट्री खे तबाह करे छॾींदासीं। अफ़गान तालिबान ख़िलाफ़ ऑपरेशन गज़ब-उल हक़ जारी। पाक फ़ौज क़िला सैफुल्ला सेक्टर में आला जरगा पोस्ट तबाह करे छॾी। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज जे बरवक़्त कार्रवाई सबबि क़िला सैफुल्ला मां दख़ल अंदाज़ी जी कोशिश नाकाम बणाई वई। कार्रवाई में केतिरा ई दहशतगर्द पार्सी विया। पाक फ़ौज अफ़गान तालिबान जे केतिरनि ई पोस्टनि खे तबाह करे दुश्मन खे भॼण ते मजबूर कयो। वफ़ाक़ी वज़ीर इत्तलात अता तारड़ ऑपरेशन गज़ब-उल हक़ जा तफ़सील जारी करे छॾिया। अफ़गान तालिबान ख़िलाफ़ पाक फ़ौज जी जवाबी कार्रवाई में अफ़गानिस्तान में 33 हंधनि खे असराइती तौर ते निशानो बणायो वियो। 361 तालिबान मारिजी विया। 500 खां वधीक ज़ख़्मी थिया। 104 अफ़गान तालिबान चेक पोस्टूं मुकमल तौर ते तबाह कयूं वयूं। 22 चेक पोस्टनि ते पाक फ़ौज पारां कब्ज़ो कयो। 37 हंधनि खे हवाई हमलनि सां निशानो बणायो वियो। अफ़गान फोर्सिस जूं 163 टैंकूं ऐं 72 बंद गाॾियूं तबाह कयूं वयूं। अफ़गानिस्तान जे वज़ीर ख़ारजा जो सऊदी जे वज़ीर ख़ारजा सां राब्तो। सऊदी वज़ीर ख़ारजा मुताबिक़ ॿिन्ही मुल्कनि में ख़िते अंदरि ताज़ी चिकटाण घटाइण बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। सऊदी वज़ीर ख़ारजा जुमे वारे ॾींहुं पाकिस्तानी परॾेही वज़ीर इसाक डार सां पिणु टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल कई हुई। नेब पारां मुल्की तारीख़ में सभ खां वॾो ऑपरेशन 350 एकड़ ज़मीन वापसि कराई वरिती। नेब बोर्ड ऑफ रेवेन्यू जे सहकार सां क्लिफ्टन ब्लॉक 1 ऐं 2 में कार्रवाई। ऑपरेशन में नेब पारां 423 अरब रुपयनि खां वधीक मालियत जी 350 एकड़ ज़मीन हथ। नेब हथ कयल ज़मीन सिंध हुकूमत जे हवाले करे छॾी। कंडी अलायर वेझो कोर्ट में पेशी ते वेंदड़ नौजवान खे क़तल करे छॾियो। हिकु ज़ख़्मी पीर काठे वटि अदालत में पेशी ते ईंदड़ नौजवाननि मथां हथियारबंदनि जी फायरिंग। 19 वरियनि जो फुल बख़्श कलोई थॾे ते मारिजी वियो। वहीद मुराद ज़ख़्मी। मस्टल माण्हुनि क़तल जे इल्ज़ाम हेठि आयल धुर जे हिकु होटल खे बाहि ॾेई छॾी। दादू वेझो नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ। नांगो शबड़ सां जवान जो तशद्दुद थियल लाश हथ। संदसि सुञाणप ॻोठ जुमो चहवाण वासी 40 वरियनि जे सरदार चहवाण तौर थी। नौजवान जे भाउ असकर जो चवणु आहे त संदसि भाउ कल्ह शाम खां घरां निकिरण बाद गुम थी वियो हो, जंहिं जो अॼु लाश हथायो आहे। नवाब वली मोहम्मद वेझो गुम थियल पीरसन औरत जो कमंद जे फसल मां ॻरियल हालत में लाश मिलियो। पुलिस जांच शुरू करे छॾी। ताज़ो पीपल्स पार्टी में शमूलियत कंदड़ मलिक चंगेज़ समेत 10 ॼणा करप्शन केस मां बरी। हैदराबाद जे एंटी करप्शन कोर्ट थाणे बुला खान जे दे बबर बंद ते सरकारी ज़मीन जा खाता पंहिंजे नाले कराइण वारे केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत 15 सालनि बाद ॾोहो साबित न थियण ते मलिक चंगेज़ समेत भाउ मलिक वहीद सोट मलिक पहाड़ खान समेत 10 जवाबदारनि खे बरी करे छॾियो।